दिसो एक बे के दिसी कर रंग जो संग लगंदो आहे हे रंग जो संग लगंदो आ ते असा जो हे दीपक भाई भी भोलेनाथ जी जेका पिक्चर ठाए तो उन जी भी पिक्चर सुठे नमूने से पूरी थींदी और सुठे नमूने से हलंदी ओए जेके पाण अची करे पाण भी करे माता अची करे रहमत करे दी हे असा जो नरेश लाल और बियो साक्षी उन जो पल्लव आहे त मथे साल जुगल जोड़ो लाल जो इते अची करे पाण नचंदा यो पाण नरेश लाल भी नचजो उन जा बार भी नचंदा उन जी घर वारी भी नचंदी तो उन जा मिट माइट भी नचंदा असा जो वकील रमेश राम रखियाणी उन जो भी पल्लव आहे उन जे भी घर में खुशियों आनंद बंगला चार कजो धंधे रोजगार में बरकत विझो जेड़ी आस रखी तई वा आस पूरी कजो असा जो सबनी सा संतन महात्माउन सा उनन सा जुड़ियो पयो हुजे असा सब सिंधी सावा लगा पिया हुजन हरिया भरिया पिया हुजन असा जे जय जो भी पल्लव आहे उन जी भी रहिजी अचे उन जे धंधे रोजगार में बरकत पए हे असा जो रामचंद या दुकान त हमेशा वठंदो ई न हे प्रसाद तो जय जय थी जय जय पियो वेठो वडन जी सेवा करे बाबा बारन जी वडन जी जे सेवा कई न उन जी लेखे लगंदी आए बारन के एड़ी सुमत दियो जी मां पी जी सेवा कन वडन जी सेवा कन उन में उन जी जन्नत उन में तव सजो सुर्ग समायल तो मां जे चरणन में मां पी जी जे सेवा कई वडन जी सेवा कई माना सुर्ग में वेठो आ पर अजुकल जेके नथा मनन चवंता भाई असा अंग्रेजी दा भले अंग्रेजी सदाई पढ़ो पर सिंधी बोली के न विसारियो सिंधी घट में घर में त गालायो मां पी जी सेवा कयो वडड़न जी सेवा कयो बुजुर्गन जी सेवा कयो किन वनी करे बुढ़ा आश्रम में छड़े राजो अज तवा के वॉचमैन पालण जे लाए हिम्मत आहे कुत्ता पालण जे लाए हिम्मत आहे पर मां पी पालण जे हिम्मत नाए अरे जे असा के जन्म दिनो आ उन के त पेरियो पूजजे असा जा धन भागे जे असा के जन्म दिनो आ असा भगवान भी चोंदो आ पेरियो माता पिता उन खां पो मां आया किए सही जे मां पी जी सेवा कई उन जा बेड़ा पार हां भाई नरेश हेमा बाटा जो भी पल्लव उन के भी सुठो घर वर बख्शे दीजो जी जुगल जोड़ो अची करे नचे टपे अची करे माता जे वर्षीअ दे गीता के भी सुठो घर घर मिले दीपा के भी बारन के भी सुमत दीजो कुमत दूर कजो पढ़ाई में पुर कजो धंधे रोजगार में बरकत विझो दिए भी खपेन दुकान भी खपेन सब मिली वेंदन पर विश्वास रखी अचन विश्वास से बेड़ा पार हैं जेके टीवी ते दा दिसन पूरे इंडिया में उन जी भी सबनी जी रहिजी अचे सभई सिंधी बाग बहार लगा पिया हुआ जन हे भाई नीलू जीजा जी के भी धंधे रोजगार में बरकत विझो असा जे दादा मेघराज मल जो भी पल्लव आए उन जी भी सेहत सालिम वडी अवरजा बख्शे दीजो हे गुड़िया के नौकरी भी मिले त वर भी मिलेस वर भी मिलेस भाई गड मिलंदस भाई सेवा कदी तो उन जी सेवा लेखे लगी वेंदी असा जे सबनी भगतन जो भी पल्लव आहे उन जी भी रहिजी अचे केबिल वारन जो प्रकाश भगत जो भी पल्लव आहे जेकी तबियत ठीक न थस उहा भी तबियत ठीक थी वेंदस असा जी दिसो भगवान तो वेठो आ वो जानी जान हारा असा के जो नालो खणो न खणो पाण जानी जान हारा है प्रकाश गोपीचंद जो भी पल्लव आए उन भी घर में सुख शांति बख्शे जो प्रकाश कोरेमल जो भी पल्लव है उन भी रहिजी अचे असा जे कमल बठीजा वेद प्रकाश जो भी पल्लव आए जेका भी दुखड़ा दूर थी वनन उन जा हे असा जो रेवाचंद भी आयो है हितेश भी मंगजे और पणजे त अची करे ते प्रसाद विराईंदो जग्गू मूवी वारन जो भी पल्लव है उन जे भी जी ये सेवा कंता बाबा मंदिर टिकाणन जी त वेठा सेवा कंता उन जी भी लेखे लगाए जो गिरीश ललिता जो भी पल्लव है उन जी भी दुकान मिले तो धंधे रोजगार में बरकत पैर पछाड़ी ताई रहिजी अचे बाबा हे वेल न मिने आए जो हे वेल तव सतगुरन जी जेका मथा रहमत दा कन उहा रहमत सबनी जे मथा लगी पई हुजे असा जे जय
नाथाणी परिवार जो भी पलव है उनजी भी रहिजी अचे असांजे टीकमदास जो भी पलव है उनजी भी घर में खुशियों आनंद मंगला आचार कजो धंधे रोजगार में बरकत विझिजो असांजा सब पेपर वारा जेके भी आहिनि अची शेवा कनि था उनजी भी असांजो उनजो भी पलव आहे त उनखे भी बा बचड़ो ॾिजो बख़्शे ॾिजो लिखियल अणलिखियल जुगल जोड़ो लाल जो बख़्शे ॾिजो प्रदीप खे भी सुमत ॾिजो कुमत दूर कजो बाबा भाई दिलीप लालवानी जी भी फरमाइश है तो चे तो छंडो भी हणो संत कन कुल जा कल्याण राम नाम जो छंडो लगाए मरमया जो छंडो लगाए संत कन कुल जा कल्याण राम नाम जो छंडो लगाए मरमया जो छंडो लगाए संत कन कुल जा कल्याण राम नाम जो छंडो लगाए मरमया जो छंडो लगाए संत कन कुल जा कल्याण राम नाम जो छंडो लगाए मरमया जो छंडो लगाए संत कन कुल जा कल्याण बोलो सतगुरुदेव भगवान की जय दादा रामचंद्र साहिब की जय दादा नारायण दास साहिब की जय माता रुक्मणी देवी की जय भाई सभिनी के करोड़ करोड़ वाधायूं 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 सभिनी प्रेमियुनि जा जेके आया आहिनि जेके न आया आहिनि श्रद्धा सां खाली ॾिठो आहे उन्हनि जा बि लख लख शुक्राना माता सभिनी जे मथां महिर कंदी बोल शंकर भगवान की जय आयल सभिनी मेहमाननि जो शहर जे अज़ीज़नि जो मुंहिंजे प्यारनि भाउरनि जो संस्था जे बानीकारनि जो असांजे जगू केबल नेटवर्क जगू मूवी वारनि जो कोनार्क डेन केबल नेटवर्क पुलिस प्रशासन जो निकम ऐं साहिब पाण अची करे मिली विया असांजे मथां सभिनी जी महिर रही आहे कुमार अलाणी साहिब जो जेके भी असां वटि प्रेमी संस्थापक संत महात्माऊं जेके आया आहिनि जेके न आया आहिनि उन्हनि असांखे प्रसाद स्वरूप करे मोकिलियो आहे साईं कालीराम साहिबनि ने कल्ह ई असांखे प्रसाद करे मोकिलियो सतगुरु साईं असांजे बलराम साहिब कल्ह ई आशीर्वाद स्वरूप ॾिना स्वामी देव प्रकाश महाराज ॿाहिरि हुया त असांजे अम्मा जे मथां वर्खा करण लाइ पुष्पन जी पंहिंजे आश्रम मां मोकिलियऊं सभिनी जे मथां महिर थिए कृपा थी तव्हां सभु आयो तव्हांजो धन्यवाद वरी हिकिड़ो दफ़ो धन्यवाद लोली गाया हेतल पंहिंजी इंदौरन में मजलाया वंशिका दुख न ॾिसंदी 100 साल जीअंदी दुख न ॾिसंदी 100 साल जीअंदी बुढ़ी नज़र खां बचाया लोली गाया वंशिका पंहिंजी हिंदौरन में मजलाया साईं हिकिड़ो हरीश पलव जो फोन ते अथव फोननि ते माण्हू पलव था कनि के अची न सघिया आहिनि पर ज़रूरु फोनियूं था कनि हरीश जो पलव रहिजी अचे नंग डकी नंग जा धणी मत सरतिन विच सुआ राटा रखे मुराज पो मुझा दुख कटे मुडिया हाणे आओ सर्व संगति जा मिसुआ हो जो अथम तुए जो आसिरो हे गुणानी दे महाराज हे दादा रामचंद साईं असांजो दीपक जेके फोनियूं कंदा टेकचंद मस्त जो भी पलव आहे उनजी भी रहिजी अचे ॿियो 100 सेमिनार पूरा करे असां उन्हनि खे सम्मानित कयूं अहिड़ो दिलबर जेको पंहिंजे घर मां निकिरी अरे अॼु कुझु करे त ॾिसो हिकिड़ो पेर अॻियां भरे त ॾिसो जंहिं 96-97 सेमिनार कया आहिनि हिंदुस्तान भर जे अॼु उहो 100 पूरा करे असां 17 नवंबर उन्हनि खे सम्मानित वाह वाह धन्यवाद ॿियो हरेश जो भी पलव आहे उनजे भी धंधे रोजगार में बरकत सेहत सालिम कंच जहिड़ी कया कजो हे असांजो यश वो चे तो मुझो नालो खयो वई न बाबा यश जो उनजी भी रहिजी अचे पढ़ाई में पूर उहा माता जी शेवा कंदो रहे वडरनि जी शेवा कंदो रहे उनजे मथां भी हमेशा दया कंदा रहजो
बोलो दादा रामचंद्र साहिब की जय। अचे रहजी शलतो सा जुदा न थियूं पिरी हिक पल अचे रहजी हो जैसी आहे जिया में ही जान पिरी हिक पल अचे रहजी दिलबर अचे रहजी माता भाई दीपक रोहिड़ा जेको माता जी वरसी हेॾे धाम धूम सां मल्हाइनि था उन असांजे मंडलीअ तरफ़ां दीपक लाल खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं 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 ऐं असांजी रुक्मणी माता जेका सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज जो उन्हनि खे नाम हुयो ऐं वरसी भी ॾिसो था अॼु 15 तारीख़ अगस्त 15 अगस्त माता जी वरसी आहे एक्चुअल वरसी इंग्लिश हिसाब सां सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज जी भी वरसी 15 तारीख़ अथव ठीक 16 सालन खां पोइ इहा हिकु भाग जी निशानी आहे साॻो ई ॾींहुं सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज जो साॻो ई ॾींहुं रुक्मणी माता जो ऐं नाम भी सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज जो आहिनि ऐं उन्हनि जे ई दर जी हिकु इहा हुई ऐं उन्हनि वटां ई उन्हनि खे इहो मिलियो नामदान उन्हनि जे वठण खां पोइ हो अॻियां वधिया ऐं सतगुरुनि जे ठीक 16 सालनि खां पोइ उन ई 15 अगस्त ते अॻिले साल अहिड़ो योग बणिजो हुन दर ते सतगुरु स्वामी जी वरसी पई मनाइजे हिते असांजे माता जी वरसी पई जय जय इहा हिकु भाग जी निशानी आहे हिकु दफ़ो माता जी वरी जयकार कयो बोलो रुक्मणी माता की सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज की जय आयो लाल कयो झूले भाई वरसी माना वर्ष जण मेलो माना मेल मिलाप ॾिसो था हेॾी संगत अची वई आहे ऐं सभु दीपक खे माता खे श्रद्धांजलि ॾियनि था दीपक खे वाधायूं ॾियनि था इन ॻाल्हि जी असांजे तरफ़ां बि दीपक लाल खे ताड़ीअ लाइ जोर सां लख लख करोड़ करोड़ वाधायूं 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 जेके ये कथाऊं कनि थियूं ये माताऊं भेनर अचनि थियूं पियूं जंहिंजे निमित्त असां ई कार्यक्रम जिनके निमित्त ही कार्य थी रहा आहिनि जंहिंजे सदके असां करे रखिया आहियूं मुंहिंजे इन्हनि भाउरनि जो जेके संस्था जा बानीकार आहिनि जेके ॾींहुं राति हिक हिक वटि निमंत्रण पहुचाए हिक हिक ॻाल्हियूं करे किताब जा मैटर ठाहे पंहिंजा धंधादारी पूरा करे किन खे चेक ॾेई अचिणो आहे किन खे सेवा करणी आहे उन्हनि जे लाइ ही डुकनि था कंहिं न्याणीअ जी शादी आहे ढके हथ उन्हनि ताईं पहुचाइनि था पिया हे सभु मुंहिंजी टीम मुंहिंजा भाउर हे मुंहिंजा जय कुमार नाथानी राजनाथ पप्पू गुप्ता रामचंद भाटिया असांजे माता मीना मासीअ जी आसीस गॾो गॾु मुंहिंजे भेनरुनि ऐं भेणियनि जो साथ तॾहिं असां हिननि ॻाल्हियुनि ताईं पहुची था सघूं मुंहिंजो भाउ हरेश दावाणी जेको टाइम घटि ॾींदो आहे पर हमेशह दिलो जान सां असां कोई तन थो ॾे कोई मन थो ॾे कोई धन थो ॾे पर हर संस्था सां ईअं कार्य लॻा पिया आहियूं ऐं इहो संकल्प था कयूं त हर साल हर दफ़े जेको 17 नवंबर ते असां ही कार्यक्रम कंदासीं सो जग ॾिसंदो आस्था चैनल ते हलंदो सॼो शहर ॾिसंदो त कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं हिन शहर में अचनि थियूं पियूं हिन माता रुक्मणी देवी जे चौमासे द्वार ते 17 नवंबर संत महात्माउनि जो हिकु मेलो लॻंदो बोलो शंकर भगवान की जय परम पूज्य माता रुक्मणी देवी की जय सब संतन साधुन की जय आज के आनंद की जय।